बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। प्रोग्राम कल्याण कालम सां गॾु तव्हांजो मेज़बान अल्लाह बख्श कुंबर हाज़िर ख़िदमत आहे। नाज़रीन मोहतरम, अॼु असां गुफ़्तगू कंदासीं हिकु अहिड़े अफ़सोसनाक वाक़े ते जेको घोटकी में पुलिस ते धाड़ेलनि तरफ़ां हमिलो कयो आहे, जंहिंमें DSP हिकु DSP ॿ SHO ऐं ॿिया अहलकार उहे शहीद थी विया आहिनि। इंतिहाई अफ़सोसनाक वाक़ियो आहे। हीउ पुलिस खातो जेको माण्हुनि खे सिक्योरिटी ॾिए थो, तहफ़ुज़ ॾिए थो, ॾुहारियुनि खां जेको आहे महफ़ूज़ रखे थो, उनजो मक़सदु बि इहो ई आहे खाते जो। ऐं जॾहिं उहे महफ़ूज़ पाण न रहनि त यकीननि हिकिड़ो आवाम लाइ तमामु घणो तशवीशनाक ऐं अफ़सोसनाक ॻाल्हि जेका आहे उहा ज़हन में उभिरे थी। ऐं इन हमले जी मज़म्मत करण सां गॾोगॾु कुझु हिकिड़ा अहिड़ा अहम सवाल आहिनि जिन ते बि असांखे गुफ़्तगू करणु घुरिजे, ऐं उहे यकीननि सवाल जेके आहिनि उहे जवाब चाहिनि था त उन जा जवाब मिलणु घुरिजनि। सभ खां पहिरीं ॻाल्हि इहा आहे त इहे जेके धाड़ेल जिन तमामु जदीद हथियारनि सां गॾु पुलिस ते हमिलो कयो आहे त उहे आम मार्केट में हथियार न आहिनि मिलंदा, ऐं न के उहे किथे अहिड़े नमूने सां इजाज़तनामो बि आहे त उहे रखिया वञनि। उहे सिर्फ़ु सरकार जेका आहे उहा पाण ख़रीद कंदी आहे, सरकारी खातनि वटि हूंदा आहिनि। त इहे उन्हनि धाड़ेलनि वटि आख़िरकार हथियार कीअं था पहुचनि। ऐं हिन वक़्तु सैटेलाइट जो दौरु आहे ऐं ड्रोन्स कैमराऊं आहिनि, तमामु घणी जेका आहे सहूलियत टेक्निकल उहा तमामु घणी आहे, ऐं किथे बि केरु माण्हू आसानी सां लिकी नथो सघे। ऐं हीअ कचो को एॾो घणो कोन्हे जिते जेको आहे का गाॾी न पहुची सघे या उते को इंसान ज़ात ॿी मख़लूक उहा न पहुची सघे। सिर्फ़ु धाड़ेल जेके आहिनि उहे उते पहुची सघनि था। इन क़िस्म जूं हिकिड़ियूं शयूं उहे मुंझाईंदड़ ज़रूरु आहिनि, पर हाणे उहो ज़मानो न रहियो आहे जिते हिन ई रियासत जे अंदरि हिननि ई शहरनि में हिननि ई इंसानी आबादियुनि में के अहिड़ियूं महफ़ूज़ गाहूं हुजनि जिते ॿियो केरु न पहुची सघे, ऐं मख़सूस माण्हू जेके ओसी ताईं उहा पहुच रखंदड़ हुजनि, इहो मुमकिन न आहे। ऐं ॿी ॻाल्हि, पुलिस जेको खातो आहे उन में जेके पंहिंजा समूरा अहलकार, जंहिंमें सिपाही खां वठी IG ताईं, उन्हनि खे हिकिड़ी ख़ासि ट्रेनिंग जेका आहे उहा ॾिनी वेंदी आहे, तरबियत उन्हनि खे ॾिनी वेंदी आहे, उन्हनि खे जदीद जेको आहे हथियार ॾिना वेंदा आहिनि, गाॾियूं ॾिनियूं वेंदियूं आहिनि, ऐं तमामु घणो हिकिड़ो सहूलियतूं उहे मुयसरु हूंदियूं आहिनि धाड़ेलनि जे भेट में। ऐं धाड़ेलनि वटि के एॾियूं घणियूं शयूं मौजूदु न हूंदियूं आहिनि सवाइ हुननि जे माण्हू मारणु, मज़ाहमत करणु ऐं इन क़िस्म जो, या कुझु धाड़ेल जिन जो निशानो जेको आहे उहो बहितरु हूंदो आहे, त इहे शयूं धाड़ेलनि वटि आहिनि। पर उन जी भेट में पुलिस खे जेको आहे उहो तमामु घणियूं शयूं मिलनि। उन जे बावजूदि पुलिस ते इन क़िस्म जो हमिलो थी वञे जंहिंमें तमामु घणो जेको आहे पुलिस जो नुक़सानु थी वञे, त इहा जेका सूरत हाल आहे इहा इंतिहाई ॾुखोईंदड़ बि आहे। पर इन सां गॾोगॾु पुलिस खाते ते बि आङिरियूं खॼनि थियूं, ऐं सवाल इहे पैदा थियनि था त आख़िरकार पुलिस एतिरी कमज़ोर हिते छो थी, ऐं एॾो मज़बूती सां ऐं कामयाबु हमिलो आख़िरकार पुलिस ते छो थियो। छाकाणि त पुलिस खे जेका ट्रेनिंग कराई वेंदी आहे उन में इन हवाले सां पुलिस खे तमामु घणो जेको आहे बहितर नतीजा वठण लाइ उन्हनि खे मज़बूत कयो वेंदो आहे त जीअं हू कामयाबी हासिलु करे सघे। पर कल्ह जहिड़े नमूने सां घोटकी में पुलिस ते हमिलो थियो आहे ऐं पुलिस जो हिकिड़ो वॾो नुक़सानु थियो आहे, ऐं धाड़ेलनि जो को बि माण्हू न हो आहे, ऐं पुलिस जा माण्हू मरी विया आहिनि, ऐं एॾी रिथाबंदी सां हुननि इहो हमिलो कयो आहे, जंहिंसां उते ख़ुसूसी तौर ते जेको SSP आहे तनवीर तुनियूं घोटकी में, उन लाइ इहो हिकिड़ो वॾो चैलेंज आहे, ऐं उन जी कारकर्दगी ते हिकिड़ो वॾो सवालिया निशान बणिजे थो त हू छा इन ऑपरेशन खे मॉनिटर सही नमूने सां न करे रहियो हो, या जेका हुन टीम उमाणी ही कचे में लाथी मुग़वियुनि खे आज़ादु कराइण जे लाइ उन्हनि खे एतिरो असलो ऐं एतिरियूं सहूलियतूं उहे न ॾिनई, या उते जेको आहे उन्हनि जा सहूलियतकार पुलिस जा या रस्ता या घटि घेड़ उहा मालूमात जेका उहा कमज़ोर हुई। इन क़िस्म जूं जेके बि कोताहियूं थियूं आहिनि उहो हिकिड़ो पुलिस खाते लाइ बहरहाल वॾो हिकिड़ो नुक़सानु आहे। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त IG सिंध इन सॼे मामले ते पुलिस जी जेका कमज़ोरी आहे, या जेको उतां जी मथी सतह जी इंतिज़ामिया जंहिंमें DIG आहे या SSP आहे, उन्हनि खां जेके कोताहियूं थियूं आहिनि उन जी हिकिड़ी अणधुरी जांच जेका उहा कराई वञे त आख़िरकार इहे कोताहियूं उते छो थियूं। छाकाणि त जेको SSP आहे उहो तमामु घणियूं ट्रेनिंग्स बि करे चुको आहे, बुर्जस्तो आहे, ऐं उन कचे जे धाड़ेलनि खे तमामु घणो चैलेंज बि कयो आहे, जंहिंमें ताज़ो सुल्तू जेको उतां जो धाड़ेल उहो बि क़तलु कयो वियो,
मारिजी वियो पुलिस मुक़ाबले में, पुलिस खे काफ़ी उते कामयाबियूं बि मिलियूं आहिनि। पर ही जहिड़े नमूने सां पुलिस ते जेका आहे हमिलो थियो आहे ऐं पुलिस कमज़ोर उते थी आहे, त उहे कमज़ोर पहलू जेके आहिनि उहे ज़रूरु ॻोल्हणु खपनि। ऐं पुलिस जेकॾहिं अहिड़े नमूने सां कुझु चंद आङुरियुनि ते ॻणनि जहिड़ा हिकिड़ा शरपसंद, हिकिड़ा अमुन दुश्मन ऐं हिकिड़ा समाज दुश्मन जेके हथियारबंद, उन्हनि जे अॻियां ई जरगमाल थी वञे, एॾी कमज़ोर थी वञे त ॿियनि माण्हुनि में यकीनन हिकिड़ो ख़ौफ़ उहो ज़रूरु पैदा थींदो। त इन पुलिस जे इन कारकर्दगी जो बि जाइज़ो वठणु खपे ऐं इहा जांच लहणु खपे त आख़िरकार इहा कोताही किथां ऐं कीअं ऐं छो थी। छाकाणि इन्हनि सवालनि जा जेसिताईं जवाब न मिलंदा तेसीं ताईं उहे ॿिया समूरा जेके कचे में धाड़ेल रहनि था, या समाज दुश्मन आहिनि, जेके इंसान दुश्मन आहिनि, जेके पुलिस दुश्मन आहिनि, उन्हनि में इहा हिकिड़ी हिमत बि पैदा थींदी त उहे बि आसानी सां इन क़िस्म जूं वधीक कार्रवायूं करे सघनि था। त उन शइ खे कुचलण लाइ, ख़ात्मे लाइ इहो पुलिस डिपार्टमेंट ते फ़र्ज़ु आयद थिए थो त इन क़िस्म जी मुकमल साफ़ शफ़ाफ़ अणधुरी जांच कई वञे ऐं ज़िम्मेवारनि खे बि जेको आहे उन्हनि खे सज़ा क़ानूनी तौर ते उहा ज़रूरु मिलणु खपे। माज़ी में बि पुलिस तमामु वॾा जेके धाड़ेल आहिनि उन्हनि खे मारियो आहे, जंहिंमें परू चांडियो, मुहिब शिदी, अली गौर, हिकिड़ो पूरो ज़मानो हुयो धाड़ेल कल्चर जो तमामु। ऐं उन दौर में धाड़ेलनि जी एसोसिएशन बि ठही ऐं उनखे बि नीस ताईं नाबूद सिंध पुलिस कयो। ऐं हिन वक़्तु बि सिंध पुलिस खां जेको आहे माण्हुनि जूं तमामु घणियूं उमेदूं आहिनि ऐं इन क़िस्म जा जेके बि शरपसंद आहिनि उन्हनि खे यकीनन मंतक़ी अंजाम ते जेको पहुचाइणु उहो पुलिस जो फ़र्ज़ु आहे त जी इलाइक़े में जेका आहे मुआशिरे में उहो अमुन जेको आहे क़ाइमु थी सघे। असांजे प्रोग्राम जो वक़्तु ख़तमु थियो, वरी मिलंदासीं कंहिं ॿिए प्रोग्राम में कंहिं ॿिए मौज़ू सां गॾु। तेसीं ताईं पंहिंजे मेज़बान अल्लाह बख़्श कुंबर खे इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़। पाकिस्तान ज़िंदाबाद।